नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सुप्रीम कोर्ट जज जस्टिस मज़हर अली नक़वी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जस्टिस मज़हर अली नक़वी पंहिंजी इस्तीफ़ा सदर आरिफ अलवी खे उमाणे छॾी आहे। जस्टिस मज़हर नक़वी पंहिंजे मथां लॻल इल्ज़ामनि खे रद्द कंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त मूं लाहौर हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट में फ़र्ज़ सर अंजाम ॾिना। हाणे मुंहिंजे लाइ उहिदे ते कमु जारी रखणु मुमकिन नाहे रहियो। यादि रहे त जस्टिस मज़हर नक़वी ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशल काउंसिल में शिकायत ॿुधणी हेठि आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मज़हर अली नक़वी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जस्टिस मज़हर अली नक़वी पंहिंजी इस्तीफ़ा सदर आरिफ अलवी खे उमाणे छॾी आहे। जस्टिस मज़हर नक़वी पंहिंजे मथां लॻल इल्ज़ामनि खे रद्द कंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त मूं लाहौर हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट में फ़र्ज़ सर अंजाम ॾिना। हाणे मुंहिंजे लाइ उहिदे ते कमु जारी रखणु मुमकिन नाहे रहियो। यादि रहे त जस्टिस मज़हर नक़वी ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशल काउंसिल में शिकायत ॿुधणी हेठि आहे।